नमस्कार। कल असां शाह जे रसाले मां सुर सामुंडीअ जो दास्तान ॿियों पढ़ी रहिया हुआसीं। अॼु अॻिते पढ़ंदासीं। शाह साहब अॻियां लिखे थो, सिॾह थे सिबियाऊं बंदर जन तरन ते, सिॾह सिबी साजा करे खूहा खयाऊं, बेरकूं बहरनि में छोड़े छॾियाऊं, लहरियूं लंघियाऊं लुत्फ़ सा लतीफ़ चए। हिन शाइरीअ में शाह साहब चवे थो त सिॾह थे सिबियाऊं बंदर जन तरन ते, बंदर जे किनारनि ते वणझाड़नि सामुंडियुनि सिॾह पे सिबिया। सिॾह चइबो आहे नाव ते जेको कपिड़ो चढ़ियल हूंदो आहे, उनखे चइबो आहे। सिॾह सिबी पका ऐं पुख़्ता कयूं, सिॾह सिबी साजा करे, अर्थात सिॾह सिबी पका ऐं पुख़्ता कयूं, खूहा खयूं। खूहा मतिलबु उनखे सिबी करे जेॾी महिल वापसि हुन डंडे ते ॿधी खणिबो आहे त खूहा खणी बेरकूं बहरनि में छोड़े छॾियऊं। त समुंड में जेके आहे झंडीअ मां उपटे छॾियऊं ऐं उन में समुंड में लही पिया। लहरूं लंघियाऊं, लहरूं लंघे करे ऐं लुत्फ़ सा लतीफ़ चए, लहरूं लंघे लुत्फ़ वठंदा ऐं अॻियां हलंदा आया ऐं लंघे पार पिया। शाह साहब हिन में ॿुधाए थो त हमेशह ईश्वर जी कृपा महिर ऐं ॿाझ लाइ ॿाॾाए थो ऐं चवे थो त साईं तुंहिंजे बिना कुझु बि संभव न आहे, तुंहिंजी महिर बिना कुझु बि मुमकिन न आहे। अॻियां लिखे थो, सिॾह थे सिबियाऊं बंदर जन तरन ते, मुल्ला मोलिम ख़बरूं पुछी पूरियाऊं, सुतड़ सोठियाऊं अवतर कहन ओलियो। इन में शाह साहब ॿुधाए थो त सिॾह थे सिबियाऊं बंदर जन तरन ते, जंहिं बंदर जे तरन ते सामुंडियुनि सिॾह पे सिबिया, उहे मुल्ला मौलवियुनि खां समुंड जे ॼाणुनि खां ख़बर वठनि था त हाणे समुंड जो हाल कीअं आहे ऐं असांखे समुंड में यात्रा करणु खपे या न खपे, इन जे बारे में जानकारी वठी पोइ सही समय ॾिसी सुथड़ सोठियाऊं अवतर कहन ओलियो, सही समय ॾिसी ऐं पोइ समुंड में पंहिंजूं नाऊं लाहे करे उन्हनि खे हाकारे करे हकलाए करे ऐं वणिज वापार लाइ वञनि था हली, ताकी हू गुमराह न थियनि ऐं पंहिंजी यात्रा सुखपूर्वक करे सघनि। अॻियां शाह साहब लिखे थो, बंदर देसां देस मुल न मिले वारे, फ़क़ीराणे वेस अमुल ॾियनि अतोड़िया। शाह साहब हाणे हिते रूहानी राज़ थो ॿुधाए त बंदर देसां देस मुल न मिले वारे, देस देस में बंदर आहिनि पर सामुंडी किनारे जे वारीअ ते उहो खज़ानो नथो मिले। अर्थात समुंड जे किनारनि ते, समुंड जे उन किनारनि जी वारियुनि में उहो अमुल खज़ानो जेको रूहानी खज़ानो आहे सो नथो मिले। उहो किथे थो मिले त फ़क़ीराणे वेस अमुल ॾियनि अतोड़ियो, फ़क़ीरी वेस में ई अणतोड़ियो अनमोल माणिक था मिलनि। शाह साहब हिते चवे थो त जेके इहे सामुंडी आहिनि उहे भले केतिरो बि छो न घुमनि, अलॻि अलॻि बंदरनि ते वञी वापार वणिज वापार कनि, पर जेको रूहानी खज़ानो आहे सो त फ़क़ीरी वेस में ई थो मिले। उहे अमोलिक माणिक फ़क़ीरी वेस में ई था मिलनि। अॻियां लिखे थो, उभियूं तर पूॼिन वह वणझाड़नि जूं, आणियो अखा ॾियनि खथूरी समुंड खे। हिते शाह साहब वणझाड़ियुनि जे बारे में ॿुधाए थो त उभियूं तर पूॼिन वहूं वणझाड़नि जूं, जेके वणझाड़ियूं आहिनि वणझाड़नि जूं ज़ालूं आहिनि, उहे समुंड जे किनारनि ते अची जल देवता जी पूॼा थियूं कनि ऐं आणियो अखा ॾियनि
खथूरी समुंड खे ऐं जल खे थियूं पूॼनि ऐं समुंड खे अची करे अखा ऐं कस्तूरी चइबो आहे ख़ुशबूअ खे इत्र खे उहे इत्र थियूं ॾियनि ऐं अखा थियूं पाइनि। छो थियूं पाइनि त जड़ थर ॾिया ॾे वण टिण ॿधे वाह उटियूं अला कांद अचे आसाइती आहियां। अॻियां शाह साहिबु लिखे थो त वणझाड़ियूं जेके आहिनि पाणीअ ऐं पृथ्वीअ ते ॾिया पियूं ॿारनि, वणनि टिणनि खे झंडियूं पियूं ॿधनि। छो थियूं ॿधनि त ईअं प्रार्थना थियूं कनि ईश्वर सां ऐं ॿाॾाइनि थियूं त हे परमात्मा, हे मुंहिंजा करतार, शल मुंहिंजो घोटु सुख सां मोटी अचे। इहा आस अंदर में पाए ऐं अखा थियूं पाइनि ऐं जल देवता जूं पूॼा थियूं कनि ऐं वणनि टिणनि ते झंडियूं पियूं ॿधनि। अॻियां शाह साहिबु चवे थो जाजर जाटू न ॾिए ॾिया न मोहे संद कोहूं करे सा पंहिंजे कांद जूं। शाह साहिबु वणझाड़ियुनि जी मन स्थिति थो ॿुधाए त जा स्त्री, जेकी स्त्री वणझारी जल में थल जूं यात्राऊं नथी करे, अर्थात त उहा जेकी आहे पंहिंजे पतीअ जी सलामतीअ लाइ, पंहिंजे महबूब जी, पंहिंजे वणझारे जी सलामतीअ लाइ, उनजे सुख सां मोटण लाइ अखा नथी पाए, प्रार्थनाऊं नथी करे ऐं ॾिया नथी ॿारे, त उन्हनि लाइ चवे थो त शायदि उनखे संद कोहूं करे सा पंहिंजे कांद जूं, अर्थात उन स्त्रीअ खे शायदि पंहिंजे महबूब सां, पंहिंजे प्रीतम सां, पंहिंजे पतीअ सां मिलण जी इच्छा न आहे। उहा पतीअ खे मिलण जूं सदूं छो थी करे, जेका आहे ॾिया नथी ॿारे या अखा नथी पाए या समुंड देवता जी पूॼा नथी करे। केॾी न सुहिणी शाइरी शाह साहिबु लिखी आहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। धन्यवाद।